डॉक्टर अली असगर सुमरो AMS संडे एंड हॉलीडेज़ जाम शुरू एलियस जाम शुरू जी संडे एंड हॉलीडेज़ जेके भी हूंदा उनजो AMS आहियां। मुंहिंजी ऑफिस जेका AMS जी ऑफिस जनरल जी हूंदी आहे मूंखे उहा ॾिनी वेंदी आहे जॾहिं जॾहिं मुंहिंजी ड्यूटी हूंदी आहे ऐं उनखां पोइ मां पंहिंजो जेको पूरी हॉस्पिटल जो राउंड कंदो आहियां। उन में डोज़ आहे या कंहिंजी कंप्लेन आहे या को बि मसइलो आहे उनखे हल करण लाइ आउं कोशिशि कंदो आहियां। पर हिते कोटड़ियो साहब आहे AMS जनरल उहो बहितरीनु माण्हू आहे। उनखे हटाइण लाइ जॾहिं हीअ नियाज़ बबर आयो आहे इन त ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे हॉस्पिटल जो ई डोज़ कोन थो लॻे। रोज़ LP काॾे थी वञे। हर माण्हू अची दावा करे थो त LP असांखे डोज़ नथो लॻे। पोइ आख़िर मेडिसिन वञे काॾे थी। नियाज़ बबर सदाईं जेको आहे जॾहिं बि आयो आहे तॾहिं इहा बेवाजिबी कई आहे। ऐं उनखां पोइ ऑफिस पहिरियों ॾींहुं आहे जेका ऑफिस एडमिनिस्ट्रेशन जी आउं बि AMS आउं सीनियर आहियां। ऑफिस बंदि आहे नियाज़ बबर बि कराई आहे। हालांकि हाणे कोटड़ियो ते थिए कोटड़ियो 20 ग्रेड में आहे उहो पंहिंजी सीट ते वेठो आहे बहितरीनु ईमानदार माण्हू आहे। पर नियाज़ बबर खे आंदो ई इन करप्शन जे करे त नियाज़ बबर करप्शन करे ऐं मरीज़नि जो जेको आहे सो पैसो खाए। ऐं इहो कॾहिं बि बर्दाश्त न कंदुसि। ऐं इन ग़रीबनि मिसकिननि सां मां ॿधल आहियां। ऐं एहतिजाज तौरु अॼु मुंहिंजी ड्यूटी आहे मां हिते वर्क कयां पियो उस ते सुबुह खां वठी जॾहिं त ऑफिस मुंहिंजी जेको आहे बंदि कराई वई आहे। LP केतिरे ॾींदी आहे रोज़? मां सम्झां थो तक़रीबन जेको आहे सो 1.5 लख जी त हूंदी। उन में तव्हां जेको राउंड कयो आहे मुख़्तलिफ़ वार्ड हूंदा उन्हनि खे डोज़ बिल्कुलु हूंदा मरीज़नि जी छा शिकायत? मरीज़नि जो शिकायतूं अक्सर डोज़ जी आहे। जेकॾहिं हिते मरीज़ एडमिट आहे ऐं उनखे डोज़ न लॻे पोइ घर में ऐं हिते रहण मां फ़ाइदो कहिड़ो। हिकिड़ो ऑपरेट केस थिए थो उन जो डेली जो जेको आहे सो उनजी LP आहे उनखे घटि में घटि डोज़ जेकॾहिं न ॾिए माण्हू फ़ाइदो पोइ घर वञी वेहे पोइ हिते अस्पताल में छो वेठो आहे। ऐं इहो चवंदुसि त ग़रीब मसाइल जेके आहिनि उन्हनि खे डोज़ मिले। ग़रीब जेके बि हिते एडमिट आहिनि उन्हनि जी परघोर लधी वञे। नियाज़ बबर करप्ट माण्हू आहे। इन जहिड़ो करप्ट दुनिया में न हूंदो। हीअ लॉबी ठाहे करे इन हॉस्पिटल खे बदनाम करे पहिरें बदनाम शख़्स हो ऐं हाणे हीअ आयो आहे साज़िशूं शुरू कयो हिननि। हीअ सियासी चकर आहे। 20 ग्रेड ऑफिसर AMS जनरल लॻो पिया हीअ कीअं थो जेको आहे सो उन ते अचे। 19 जो आहे असां पाण सीनियर आहियूं हिन खां। मुंहिंजी ऑफिस बंदि कराए छॾी अथसि। हाणे जॾहिं ऑफिस बंदि कराए छॾी मां निटण उस में मरीज़नि जा कम पियो थो कयां तव्हां साम्हूं वेठो आहियां सुबुह खां वठी मां वेठो आहियां। डोज़ छो नथो थिए मरीज़ जो थियणु खपे उनजो हक़ आहे। गवर्नमेंट छाजे लाइ तव्हां अस्पताल जेको आहे तव्हां गवर्नमेंट में वञो तव्हांखे सभु सहूलियत मिले। उहे सभु सहूलियतूं आहिनि। हीअ खायो वेठा आहिनि। हीअ नियाज़ बबर लॉबी ठाहियो। हीअ नियाज़ बबर लॉबी ठाहियो ऐं उनखां पोइ जेको आहे सो हीअ अस्पताल खे विकिणी छॾींदव। इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां।